नासिर जैकमाबाद में जवाबदार पुलिस हिरासत में हथकड़ियुनि समेत फरार थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइणो आहे मराठी जो रिपोर्टर अब्बास मस्तोई। जी अब्बास, छा तफ़सील आहिनि? आज सदर पुलिस जी नायली साम्हूं आई आहे। एसएचओ सदर जेको अयाज़ पठान पारां ब ख़तरनाक जवाबदार हुआ, उन्हनि खे कुछ ॾींहं पहिरियां गिरफ़्तार कयो वियो हो। अॼु एसएचओ उन ॿिन्ही ख़तरनाक जवाबदारनि खे सदर थाणे खां कंहिं ॿिए हंधि मुंतक़िल करण जे लाइ पुलिस मोबाइल में हिक पुलिस एहलकार सां गॾु रवानो कियो। पुलिस ज़रियनि मूजिबि सदर पुलिस जखराणी बिरादरी जा जेके जवाबदार आहिनि, जाम जखराणी ऐं जेको आहे यूसुफ जखराणी, उनखे गिरफ़्तार कयो हो। ॿई जवाबदार मुख़्तलिफ़ चोरी ऐं धाड़नि जे केसनि में घुर्बल हुया। पुलिस मथां दबाव बि हुयो जवाबदारनि जी रिहाई जे लाइ। अॼु जीअं ई पुलिस इन जवाबदारनि खे नामालूम हंधि मुंतक़िल करे रही हुई त बाईपास वटि ॿिन्हिनि जवाबदारनि हथ कड़ियुनि समेत पुलिस मोबाइल मां टपो ॾेई करे भॼी फरार थी विया। अहिड़े इतलाह बाद एसएचओ सदर अयाज़ पठाण पारां नाकाबंदी कई वई ऐं हथियारबंद जेके फरार थी विया जेके जवाबदार उन्हनि जे घरनि जे मथां चढ़ाई करे माल मवेशी जेके आहिनि उहे मारे करे ढक हवाले कयो। हिन वक़्त ताईं पुलिस नाकाबंदी कई बीठी आहे, लेकिन जवाबदार जेके आहिनि उहे हथ न आहिनि अची सघिया। जेके पुलिस एहलकार जवाबदारनि सां गॾु हुया, उन्हनि सां जॾहिं असां ॻाल्हि ॿोल कईसीं त उन्हनि जो चवणु हो त एसएचओ हिकिड़े पुलिस एहलकार सां गॾु जवाबदार रवाना कया। असां इनकार बि कयोसीं, पर उन बावजूद बि एसएचओ ज़ोर भरियो त तव्हां हिन जवाबदारनि खे ॿिए हंधि मुंतक़िल कयो। जी अब्बास, तव्हांजी महिरबानी।